दोस्तों ही हिकिड़ो ॿियो डैम आहे सोरी नए जे मथां। हीअ बि नए आहे जेका उन जे मथां हीअ ॿियो डैम ठहियलु आहे, नओं ठहियो आहे डैम। हिन में ॾिसो ज़बरदस्त पाणी, केतिरो पाणी स्टोर थियो आहे। पर हाणे अनफॉर्चुनेटली हीअ जेको आहे सिर्फ़ु 2 साल खां 3 साल जे अंदरि में ई ख़राबु ऐं नाकारा थी वञनि था। अहिड़ी तरह जा डैम सुठा ठाहिया वञनि ऐं उन्हनि जो नेकार जेको आहे उहो सही हुनजो जेको आहे कयो वञे, ऐं पाणी अहिड़ी तरह सां स्टोर थिए त माल मता पखी पुखण सभु हिन मां फ़ाइदो थींदो। उन खां अलावा गाछी जो वधि खां वधि जर खे फ़ाइदो थींदो। सो डैमनि जो को मतिलबु हिकिड़ो जेको आहे ख़राबु थियण जी सूरत में या उन्हनि में लट पवण खां पोइ को सिस्टम न आहे, उहे ख़राबु थी वञनि था ऐं नाकारा बणिजी वञनि था। त अहिड़े क़िस्म जा जेके डैम ठाहिया वञनि था उन्हनि सां न सिर्फ़ु इलाइक़े खे फ़ाइदो थिए थो, पर हिकिड़ी घणो सारो जेको फ़ाइदो आहे उहो जर खे थींदो। पर उन्हनि जे लाइ को सिस्टम ठाहियो वञे जीअं वरी उहा लट कढे ऐं उहो पाणी वरी ॿीहर स्टोर थी सघे, त हिन सां तमामु घणो फ़ाइदो थींदो। हीअ तफ़रीह जे लाइ बि तमामु हिकिड़ो बहितरु आहे, पर सिंध में हूंद जे करे हीअ जेके नयूं आहिनि या हीअ असांजा जेके इलाइक़ा आहिनि उहे नाकारा बणियल आहिनि। न त हिते तफ़रीह जे लाइ माण्हू काफ़ी सारा अचनि था, पर हीअ साल ॿिनि में ई नाकारा थी वेंदो ऐं उनखां पोइ कंहिं कम जो न हूंदो। त सिंध हुकूमत खे अहिड़नि पॉइंट्स ते ध्यानु ॾियणु घुरिजे जिते स्माल डैम ठाहिया वञनि ऐं टूरिस्ट पॉइंटूं ठही सघनि थियूं।